उडेरोलाल में जीएसएन महाज पारां इरसा तरमीमी एक्ट ऐं डैमनि जी तामीर ख़िलाफ़ रज़ा मोहम्मद हकड़ो जी अॻवाणीअ में टनो आदम उडेरोलाल रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे एहतिजाज कयो वियो। एहतिजाज में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर झंडा ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते इरसा एक्ट ऐं डैमनि जी तामीर ख़िलाफ़ नारा लिखियल हुआ ऐं रैली में शरीक माण्हू उबदारींदड़ नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे जीएसएन महाज जे अॻवान इरसा एक्ट में तरमीम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त हमेशह सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो हयो वेंदो आहे। सिंधु दरिया ते कंहिं बि क़िस्म जो डैम या ग्रीन पाकिस्तान जे नाले ते जेके केनाल कढण जो मंसूबो तयारु कयो वियो आहे हुन जी असां हर हंधि मुखालफ़त कंदासीं। असां इरसा एक्ट में तरमीम खे रद्द कयूं था। इन तरमीम जे ख़िलाफ़ सख़्त मज़ाहिमत कंदासीं। सिंध जो पाणी वफ़ाक़ हवाले करणु सिंध सां सरासर नाजाइज़ी आहे। सिंधियुनि खे बुनियादी हक़नि खां महरूम करण जी कोशिश कई पई वञे। हुननि घुर कई त इरसा एक्ट में कयल तरमीम खे वापसि वरितो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची